आगाह कयां खे सुप्रीम कोर्ट औरंगी ऐं गुजर नाले केस जो लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। मूंखे अपडेट का नालो अहम खबर है। वॾो वज़ीर मुतासिरनि की बहाली लाइ हर मुमकिन कदम खणे। एडवोकेट जनरल मुतासिरनि के फंड्स में बहाली की खोट की दावा कई है। अदालत मूजिब मूंखे अपडेट का नालो वॾो वज़ीर मुतासिरनि की बहाली लाइ हर मुमकिन कदम खणे। एडवोकेट जनरल मुतासिरनि के फंड्स में बहाली की खोट की दावा कई है। फंड्स की खोट बाबत सिंध हुकूमत जो मौक़िफ़ कबूलण जोगो नाहे। वॾो वज़ीर कदमन बाबत 2 हफ़्तन में रिपोर्ट पेश करे। आगाह कयूं पिया खे सुप्रीम कोर्ट औरंगी ऐं गुजर नालनि केस जे लिखत जो फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। वॾे वज़ीर मुतासिरनि जी बहाली लाइ हर मुमकिन कदम खणे। एडवोकेट जनरल मुतासिरनि जे फंड्स में बहाली जी खोट जी दावा कई। अपडेट कयूं पिया अहम ख़बर है। सुप्रीम कोर्ट औरंगी ऐं गुजर नाले केस जो लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। आगाह कयूं पिया अहम ख़बर है। सुप्रीम कोर्ट औरंगी ऐं गुजर नाले केस जो लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। वॾो वज़ीर मुतासिरनि जी बहाली लाइ हर मुमकिन कदम खणे। एडवोकेट जनरल मुतासिरनि जे फंड्स जी बहाली जी खोट जी दावा कई हुई। आगाह कयूं पिया सुप्रीम कोर्ट औरंगी ऐं गुजर नाले केस जो लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। तफ़सील वठंदासीं कराची मां मेहताब शर खां। मेहताब, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल बिल्कुल सुप्रीम कोर्ट में सुप्रीम कोर्ट औरंगी ऐं गुजर नाले जे केस जी लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो आहे। वॾे वज़ीर मुतासिर जी बहाली लाइ हर मुमकिन कदम खणी ॿुधाए लिखत में हुक्मनामो जारी करे छॾियो आहे। एडवोकेट जनरल मुतासिरनि जे फंड्स जी बहाली जे लाइ कोर्ट की दावा कई हुई। अदालत में पाण ये बयान ॾिनो वियो आहे। जीअं तव्हां ॿुधायो त फंड्स जी खोट बाबत सिंध हुकूमत जो मौक़िफ़ क़बूल जोगो न आहे। अदालत पारां चयो वियो वॾे वज़ीर जे कदम खणण बाबत हफ़्ते जी करे छॾे। मुतासिरनि खे सभिनी खे सहूलियत सां गॾु 1 साल में आबाद कयो वियो। जी मेहरबानी जी आगाह करण लाइ।